जोहर जमाली मां शाहिद हुसैनी जी रिपोर्ट मुताबिक पैगंबर आखिरुज़्ज़मान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद बासादत के सिलसिले में जोहर जमाली में जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार रैली कढी वई। रैली में कोडारो शरीफ, शाह बंदर, कादिर डिनो शाह, गुल मोहम्मद छछर ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि मां सवें आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिरकत करे रैली खे वॾी रैली जी सूरत इख्तियार कराए छॾी। रैली दौरान सॼो शहर लब्बैक या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नारनि सां गूंजी उथियो। शिरकत कंदड़नि नातू पढ़ी पंहिंजी अक़ीदत ऐं मुहबत जो इज़हार कयो। रैली खे मुफ्ती महमूद उस्मान मंदरो कादरी, अब्दुल करीम ऐं मौलवी मंज़ूर अहमद कादरी ख़िताब कंदे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पाक ऐं तालीमात ते रोशनी विधी। रैली शहर जोहर जमाली जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे आख़िरकार अल मदीना मस्जिद वटि पहुती, जिते रैली इख़्तिताम पज़ीर थी। उन मौक़े ते मुल्क ऐं क़ौम जी सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं।